इस्लामाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखण जी रिपोर्ट मुताबिक जैकमाबाद दीन ऐं धरतीअ जे चौकीदारी लाइ सिंध बाबुल इस्लाम कॉन्फ्रेंस थी रही आहे। सिंधु ते केनाल ऐं वसीलनि ते कब्ज़ो न करण ॾींदासीं। JUI जे मर्कज़ी अॻवान अल्लामा नासिर मोहम्मद सुमरो जो ख़िताब जमियत उलमा इस्लाम पारां 28 नवंबर ते दीन ऐं धरतीअ जे चौकीदारी लाइ सिंध बाबुल इस्लाम कॉन्फ्रेंस थी रही आहे। JUI जे मर्कज़ी अॻवान अल्लामा नासिर मोहम्मद सुमरो हिक कन्वेंशन ते ख़िताब कंदे चयो त सिंध जे दरिया ते नवनि केनालनि ऐं वसीलनि ते कब्ज़े खे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। सिंध बाबुल इस्लाम कॉन्फ्रेंस जी कामयाबी लाइ जमियत उलमा इस्लाम सिंध जी टीम मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आगाही मुहिम हलाए रही आहे। उन मुहिम में मरकज़ी ऐं सूबाई अॻवान अल्लामा नासिर मोहम्मद सुमरो अल मौलाना मोहम्मद सालेह इंदड़ डॉक्टर AG अंसारी मौलाना मोहम्मद रमज़ान फुलपुटो सलीम सिंधी शेखुल हदीस मौलाना मोहम्मद मीरक मौलाना नेमतुल्ला शेख मुफ्ती अब्दुल माजिद हंजरा ऐं ॿियनि अॻवाननि मुहिम में जिद्दोजहद में मसरूफ़ आहिनि। मरकज़ी अॻवान अल्लामा नासिर मोहम्मद सुमरो चयो त सिंध जी ख़ुशहाली दरिया सिंध सां ॻंढियल आहे, पर नवनि केनालनि जी अॾावत सिंध लाइ मौत जो परवानो साबित थींदी। हुन चयो त सिंध खे अरसाए तहत 40 एकड़ पाणी घटि ॾिनो पियो वञे, जंहिं सबबि लखें एकड़ ज़मीन बंजर बणिजी रही आहे ऐं डेल्टा तबाह थी रहियो आहे। हुन मौलाना ख़ादिम हुसैन शरह जे मदरसे में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान अल्लामा सुमरो वधीक चयो त सिंध में बदअमनी आवाम जी ज़िंदगी अज़ाब बणाए छॾी आहे। हुननि मुतालबो कयो त बदअमनी में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं कचे वारे इलाइक़े में पुलिस रेंजर्स ऐं फ़ौज गॾियल ऑपरेशन करे अमन अमान कयो वञे। बाबुल इस्लाम कॉन्फ्रेंस में JUI जे सरबराह मौलाना फज़ल रहमान मुमताज़ पार्लियामेंटेरियन ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा अॻवान शिरकत कंदा।